पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पिरी प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जी नई अपडेट। हीअ अपडेट तव्हांजे लाइ दोस्तो, हिन ते तव्हांखे बहितरीन अपडेट्स मिलंदी रहंदी उदासी टेक यूट्यूब चैनल में। सभिनी खे चवंदुसि अगरि नवां या पुराणा दोस्त आया तो सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा हिन यूट्यूब चैनल खे। दरअसल दोस्तो, रुंडो पंहिंजो फ़ाइदो खणी वियो, सिकू जे भाउ खे घुटो ॾेई उन खे कुटको ॾेई पूरो करे मारे करे ऐं इहो इल्ज़ाम हईं कंहिंजे मथां, जाबर ऐं जाबर जे भाउ जे मथां, ऐं सॼो बकी बीह रहियो कंहिंजे मथां, इन्हनि जे मथां। ऐं चाकर खान जे साम्हूं चयईं त हिन ई मारियो आहे कंहिंखे, सिकू जे भाउ खे। सिकू खे बि इहो शक अची वियो जाबर जे मथां त मुंहिंजे भाउ खे इन ई मारियो आहे, लेकिन कमु कंहिं कयो रुंडे ऐं रुंडे जे पुट आहिनि। यानी हू वरी गेम खेॾिया आहिनि, इन शइ जो वॾो फ़ाइदो खणी आहिनि। रिश्तो जेको उन्हनि कयो, पंहिंजो भाउ माराए सिकू वेही रहियो, ऐं जाबर खे बि गेम जी ख़बर न पई त मूं सां गेम केरु खेॾियो आहे। अंदाज़ो लॻी वियो त इहे कमु रुंडे जा आहिनि। रुंडो वरी गेम हिते खेॾियो आहे, हिन खे पाण में विड़हाए, जीअं पाण में विड़हनि कुते जीअं, ऐं मां विच में फ़ाइदो खणां। ऐं चाकर खान बि फ़िलहालु कंफ्यूज़ आहे त इहो कमु कंहिं कयो आहे, उन खे बि इन शइ जी ख़बर पूरी ॼाण न आहे। दोस्तो, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।